नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आवां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। सिंध हुकूमत 1 साल कॉन्ट्रैक्ट जे बुनियादनि ते 37,000 उस्तादनि जूं भर्तियूं हलंदड़ साल ई करण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त 37,000 उस्तादनि जूं भर्तियूं IBA सखर तहत कई वेंदियूं। कोशिशि आहे त जल्द उस्तादनि जूं भर्तियूं कयूं वञनि। अॻु मनसूबो हो त उस्तादनि खे 3 सालनि लाइ भर्ती कयो वञे, पर हाणे उस्तादनि खे 1 साल जे लाइ भर्ती कयो वेंदो। उस्तादनि जी मुक़ररी ऐं बदिलनि लाइ हिकु पॉलिसी जोड़ी आहे। उस्तादनि जूं बदिलियूं साल में हिकु भेरो थींदियूं। बंदि पियल स्कूल खोलाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। बदकिस्मती सां असांजे बुज़ुर्गनि पाकिस्तान सां इंसाफ़ न कयो। दुनिया जो को बि मुल्क पाकिस्तान खां वधीक ख़ूबसूरत न आहे। क्लीन एंड ग्रीन पाकिस्तान असांजो विजन आहे। नारान में तमामु घणा बूटा पोखण ते ख़ुशी थी आहे। पाकिस्तान में हर साल सियाहत तेज़ी सां वधी रही आहे। सियाहत जे करे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नारान में टाइगर फोर्स तक़रीर खे ख़िताब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास। वॾे वज़ीर खे कोरोना केसिस ऐं वैक्सीन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। दरगाहूं, इंडोर गेम्स ऐं स्विमिंग पूल्स खोलण जी इजाज़त। वॾे वज़ीर मुराद अली शाह चवे थो, कोरोना सबबि फ़ौतगियुनि जी शरह अञा घटि न पई थिए। कराची में केसिस जी शरह 7.54% आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 20 मरीज़ फौत। वबा विघे फ़ौतुनि जो अंग 22,231 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 914 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,55,657 थी वियो। हिन वक़्त ताईं 9,0201 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जी हाकारी शरह 2.5% रही। सिंध जूं समूरियूं दरगाहूं अॼु खां खुली वयूं। शाह अब्दुल लतीफ़ भेटाए, कलंदर लाल शहबाज़, अब्दुल्ला शाह गाज़ी ऐं सचल सरमस्त जी दरगाहूं खे खोलियो वियो। दरगाहुनि ते SOPs ऐं मास्क लाज़मी करार। दरगाहूं खुलण ते पांधीअड़नि में सराई। सिंध में कोरोना वायरस जी पखेड़ सबबि दरगाहुनि खे बंदि कयो वियो हो। हिकु करोड़ नौकरियूं ॾियण जी दावा कंदड़ हुक्मराननि सिंध जो पाणी ऐं गैस बंदि करे हज़ारे हारियुनि पौरतुनि खे बेरोज़गार कयो आहे। हिकु पासे पाणी, गैस ऐं बिजली जी बंदिश करे अवाम खे निशानो बणायो पियो वञे। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत सां सिंध खे तरक़ियाती मंसूबनि में मुकमल तौरु नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तहत सिंध में जारी अहम मंसूबा केतिरनि ई सालनि खां इल्तवा जो शिकार आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो बयानु। पार्लियामेंट सुप्रीम आहे, सभु कम पार्लियामेंट ज़रिए करणु चाहिनि था। शहबाज़ शरीफ़ पार्लियामेंट जी बालादस्ती मञण खां इनकार कयो। समुंड पार पाकिस्तानियुनि बाबति नामुनासिब ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण लाइ पुरज़म आहे। पार्लियामानी मामलनि वारे सलाहकार बाबर एवान जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं, हुकूमत जा अपोज़िशन सां ॻाल्हियुनि लाइ दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। मुख़ालिफ़ धिर सौदेबाज़ी करणु छॾे ॾिए ऐं आइन सां न खेॾे। सखर जी एहतसाब अदालत में PP अॻवान ख़ुर्शीद शाह जावनी खां वधीक असासा रेफरेंस केसनि जी ॿुधणी। MNA ख़ुर्शीद शाह ऐं MPA फ़ारूक शाह अदालत में पेश। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त हू पार्लियामेंट मां मायूस थी चुको आहे। पार्लियामेंट अवाम जो इदारो आहे, उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। पार्लियामेंट में दहशतगर्दी जे मामलनि ते ॻाल्हाइणु घुरिजे। मुल्की ऐं सरहदी सूरत हाल ते ऑपोज़िशन खे एतमाद में वठणु घुरिजे। कंदरकोट में पठान बिरादरी जे बिंदुरियुनि में झेड़ो। फायरिंग में सलाउद्दीन पठान मारिजी वियो। ॿ ॼणा ज़ख़्मी, जवाबदार फ़रार। पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। दोदापुर वेझो ॻोठ हुसैन शाह में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो।
वाही बांधी वेझो ॻोठ बखर जमाली में पैसा घुरण तां मां में पंहिंजी भाणे जी फरज़ाना खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। शहदाद कोट में गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियल नींगर फरहान मक्सी जो अमादड़ी फाटक वेझो पाणी जे खॾ मां लाश हथायो। लाश घर पहुचण ते कोरान अची वियो। दादू में 14 शहीदनि वटि ट्रैक्टर ट्राली ते मिट्टी ढोईंदड़ 45 साला पोरियत सरवर माची ट्राली हेठां अची पहुची वियो। शहदाद में रेलवे स्टेशन वेझो रेलगाॾीअ टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो। ऐं मुबारकपुर ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ीअ ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॿाड़ो फोथी वियो। फोथियल ॿाड़नि जो अंगु वधी 16 थी वियो।